अस्सलाम वालेकुम नाजरीन। इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि केली। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त TTP जा दहशतगर्द अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमालु कंदे पाकिस्तान ते हमला कनि था। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त TTP जा दहशतगर्द अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमालु कंदे पाकिस्तान में हमला कनि था। चंद अफ़गान अॻवाननि जा ग़ैर ज़िमेवाराना धमकीअ वारा बयाननि सां दहशतगर्दीअ में तेज़ी आई आहे, जंहिं ते पाकिस्तान जा ख़दशा वधी विया आहिनि। अफ़गानिस्तान जी उबूरी हुकूमत जी अदम दिलचस्पी सबबि दाख़िली मामला पंहिंजी मदद पाण तहत हल करण जो फ़ैसिलो कयो आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अफ़गानिस्तान जी उबूरी हुकूमत दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करे या दहशतगर्दनि खे पाकिस्तान जे हवाले कयो वञे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो त ग़ैर क़ानूनी तौर रहंदड़ परॾेहिनि खे संदन मुल्क ॾांहुं मोकिलणु असांजो क़ानूनी हक़ आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त असां पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ बहितरीनु कमु करे रहिया आहियूं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ हिक सवाल जे जवाब में मीडिया सां ॻाल्हाईंदे प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त पाकिस्तान जा अफ़गानिस्तान सां भाईपीअ वारा मोहबत ऐं दोस्ती वारा बहितरीनु लाॻापा आहिनि। अनवारुल हक़ काकड़ चयो त अफ़गानिस्तान में TTP जा दहशतगर्द अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमालु कंदे पाकिस्तान में दहशतगर्द हमला कनि था। अफ़गानिस्तान उन्हनि दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ फ़ौरी तौर ते कार्रवाई करे या उन्हनि दहशतगर्दनि खे अफ़गानिस्तान मां गिरफ़्तार करे पाकिस्तान हवाले कयो वञे। नाज़रीन, फ़िलहाल न्यूज़ अपडेट में एतिरो ई। वधीक ख़बरुनि, मौसम जो अहवाल, क्रिकेट मैच ऐं इबरत जे नुमाइंदनि जूं रिपोर्टूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।